सुभान हजरत इमाम रब्बानी उन जा ब पुत्र हुया ब बड़ा पाण उन्हनि खे सॾु करे पाण फरमाए त पुत्र मदरसे ॾे पाण वञो काथे पाण वञो मदरसे ॾे हिक जो नालो हो सईद ॿिए जो नालो हो मासूम पाण फरमाए त पुत्र तव्हां मदरसे ॾे पाण वञो हाज़ुर साईं हजरत इमाम रब्बानी सरकार जे दरबार में हज़ारे माण्हू जुमे ते ईंदा वही अल्लाह जे कामिल वली जे दरबार ते माण्हू जी आमद रफ्त तमाम घणी हूंदी आहे जंहिंजे करे दुश्मननि खां बर्दाश्त थी न सघंदो आहे हिक हिक कामिल वली जे कट लखे माण्हू तॾहिं चवंदा त इहे दरगाहूं अल्लाह जे कामिल वली जा आस्थाना तो असां गुनहगार जे ईमान जा कोट तो असा जड़ा गुनहगार इन दरबार ते नाज़ कंदा या है बेशक सुभान अल्लाह पुत्र मदरसे रे वजो कावी ये गल बुध जा बुधड़ जेड़ी आ तो चढ़े जो जे मदरसे रे वजो हलदे उहे शहजादा मदरसे में वजी एकड़े में पहुता उते जो उस्ताद पढ़ाईंदो हो उन जो नालो मुल्ला ताहिर सुभान अल्लाह अची करे उन्हनि वटि दाख़िला वरितो त भई असां पढ़ण जे लाइ आया आहियूं पाण फरमाया पोइ दाख़िला हिनजी वो करे छॾियो फार्म भरियो ऐं इन्हनि शहज़ादनि खे दाख़िला ॾियो दाख़िला थी वई उहे पढ़ंदा रहिया उते पढ़ंदा रहिया कुछ टाइम गुज़रियो त उन शहज़ादनि छा कयो जो अॼु जुमे जी रात आहे अॼु उस्ताद खां वञी मोकल वठां सुभान अल्लाह वई उथिया सिधो उस्ताद जे बरसा अची वेठा उस्ताद ओ साईं असांखे त इजाज़त ॾे काॾे वेंदो साईं असां ॻोठ वेंदासीं पंहिंजे अबे अम्मा जो दीदार करे अचूं वरी मोटी ईंदासीं सुभाणे जुमो पढ़ी पाण फरमाए वञो तव्हां वञो शहज़ादा विया वॾे ख़ुशियुनि में ॾकंदा खिलंदा टहक ॾींदा आया बाजे बाबे जी ज़ियारत कयो अमर जी ज़ियारत कयो अल्लाह जो कामिल वली जा शहज़ादा हुया जॾहिं जो उते अची पहुता त जुमे जे ॾियारे हज़ारे मुरीद साईं जन उते रही पिया जुमो पढ़ियो शाम जो टाइम थियो वरी हे उस्ताद ॾे रवाना थिया इहो सिलसिलो हलंदो रहियो हलंदे हिकड़े ॾियारे उन मुल्ला ताहिर खे अची दिलि में ख़्याल थियो त यार हे अल्लाह जे कामिल वली जा शहज़ादा मूं वटि पढ़नि था दरबार जो वॾो नाम ॿुधो आहे ऐं जेकर मुंहिंजी दिलि में कशिश थी थिए त मां बि वञी करे साईं जे दरबार जी ऐं साईं जे हुज़ूर में वञी साईं जी ज़ियारत करे माण्हू जेका शइ ॿुधंदो आहे उन जे दिलि खे वणंदी आहे ॻाल्हि चवंदो त हलो त यार इहा शइ ॾिसी अचां इहा चवंदा हिन छा कयो कुझु अरसो गुज़रियो वरी शहज़ादा आया उस्ताद सुभाणे जुमे जो ॾींहुं आहे अॼु जुमे जी रात आहे महिरबानी करे असांखे त इजाज़त ॾे उन मुल्ला ताहिर उन्हनि खे चयो त तव्हां जी मोकल बंद नाए मोकल शागिर्द हुया वेही रहिया थोरो टाइम गुज़रियो त वरी ॾिठो त उन छोकिरा नंढड़ा मासूम हुआ
इमाम रब्बानी सरकार जो शहजादन खे सॾु कई नंढड़नि मासूमियत जे लिहाज़ सां वरी घर जो शौक़ वरी वधीक थींदो आहे नंढड़नि जे अखियुनि में ॻोढ़ा वही आया उस्ताद दिल में ख्याल कयो त मुंहिंजे दिल में बि इरादो हो त वञा होॾे उन शहजादनि खे जे ॻाल्हि ॿुधो तव्हांजी मोकल तॾहिं खुलंदी जॾहिं मुंहिंजो शर्त तव्हां क़बूल कंदा साईं तूं असांजो उस्ताद आहे तूं जीअं चवंदे ईअं कंदासीं ठीकु हेॾे अचो आया शहजादनि खे विहारी जे ॻाल्हि ॿुधो मां तव्हांजी मोकल इन जे करे बंदि कई आहे हाणे तॾहिं तव्हांखे मोकल ॾींदुसि जो मूंखे तव्हां पंहिंजे दरबार ते वतियूं हलंदा उन जो उस्ताद इहा का वॾी ॻाल्हि आहे हल तूं हलूं था करियो उन में मुंहिंजो शर्त आहे कहिड़ो उन उस्ताद चयो मुंहिंजो शर्त इहो आहे उन मुला ताहिर चयो उन चयो त मुंहिंजो शर्त इहो आहे त मां जॾहिं उते दरबार ते पुॼा त तव्हां मुंहिंजा सिफारिशी थी पंहिंजे बाबे खे चइजो त सारे मुरीदनि मां मूंखे पर्सनल टाइम ॾे ऐं मूंसां पर्सनल कमरे में अकेला में कचहरी अबे में तो हुज्जा हूंदी आहे अबे में तो पीमा में तो हुज्जा हूंदी आहे इन्हनि चयो उस्ताद इहा त वॾी ॻाल्हि आहे कान हल तूं बाबे खे असां ॾिवे कनो असां विहारे ॾींदासीं हलो भला हलो हलिया हलंदे 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 अची उते आस्थाने ते पहुता हज़रत इमाम रब्बानी सरकार जुमे जी रात निकिरंदा न हुया हज़ारे माण्हू ॿाहिरि पिया हूंदा साईं जन वज़ाइफ़ कंदा उन वज़ाइफ़ में साईं जन पंहिंजो उन मुराक़बे चादर मुबारक इहा हणंदा चादर मुबारक हणी ऐं जुबो मुबारक उहो वेस पाए ऐं मालिक जे हुज़ूर में जीअं अदब सां पेश थिबो आहे उन अदा सां सॼी रात जुमे जी छागंदा वज़ाइफ़ में गुज़ारींदा शहजादन अची हिकिड़ो हेॾो वेठो ॿियो हेॾो बाबा असां तोॾे अर्ज़ु खणी आयो असांजो आयो आहे उस्ताद उन चयो त असांखे पर्सनल टाइम वठी ॾिजो हाणे तोॾे आया हूं त असांखे उहो पढ़ाए थो महिरबानी करे हाणे तूं उन सां कचहरी त करे त उन जे अबे वरी खिली पुट मां वञा न पर बच्चा ॾाढा मिठा थींदा पोइ मां हाणे तव्हांजे करे पर्सनल टाइम कढी पंहिंजे वज़ाइफ़ खे ते डिले करे हाणे वञा वो अल्लाह जो कामिल वली जॾहिं रात जो इलाही अरसो गुज़रियो हिस्सो गुज़रियो अल्लाह जो कामिल वली ॿाहिरि जो ॾिठो त मुरीद त बंद कई परवाना जागनि पिया ॾिठो त जॾहिं मुर्शिद जी आमद थी त सभिनी वठियूं ज़िक्र जी तवार कई मुर्शिद ने इशारो मुरीदो कोई मिले न तव्हां इते महदूद रहो उन पंहिंजे उस्ताद उन शागिर्द जो उस्ताद ने इशारो कयो इन जे करे निकिरी आयो आहे इन सां मुलाक़ात करणी आहे ऐं ख़ासि कचहरी करे मां वापसि वेंदुसि सॼी जमायत हेॾे मोड़े लिहारे उहो अल्लाह जो कामिल वली हीअं जॾहिं आयो हीअं ॾिठई उते ॾिसी करे वो अल्लाह जो कामिल वली उस्ताद सां मिलियो न उतो वापसि घर हवेलीअ ॾे हलियो वियो जॾहिं जो हवेलीअ ॾे हलियो वियो सॼे मजमे ॾिठो त साईं आया इन उस्ताद जे करे मिलिया त न साईं त ॿियो हलियो वरी बस जॾहिं जो साईं जन अंदर विया वज़ाइफ़ में शुरू थी विया सुबुह जो जुमे जो ॾियारो वरी साईं जन जीअं जो ॿाहिरि त हज़ारे माण्हू उस्ताद खे टाइम मिली कोन सघियो नमाज़ पढ़ी शागिर्दनि अची पासो वरितो उस्ताद हलो हलो अबा हलिया हलंदे हलंदे जॾहिं अध रस्ते ते पहुता उस्ताद चयो त भाउ हेॾे मोहम्मद मासूम पुट जेको मुंहिंजो दिलि जो राज़ हो तव्हां पूरो न कयो उस्ताद छो तव्हांखे जो मां चयुमि त तव्हां पंहिंजे बाबे सां मूंखे कचहरी कराइजो कोन करायो बाबा असां उस्ताद असां पंहिंजे बाबे खे मोकिलियोसीं त सही अखियुनि सां ॾिठोसीं हवेली खां निकिरी आया बाबा
निकरी आया पर मूसा कचरी को न कयो उस्ताद बी इते बी छो न कचरी कयो जे करे तो सा कचरी न कई तो हाने हल असा तो के पर्सनल कचरी था कराई हाने भला मोट तो हुन जे दिल में भी कशिश हुई त मन अल्लाह जे प्यारे वली असा पाजे दिल जो राज खोलिया हल मोटियो हलदे बुला ताहिर जॾहिं हिन सां नंढड़नि शहज़ादनि सां गॾु आयो जॾहिं जो उते आस्थाने ते पहुतो हे ॿाहिरि वेठो शहज़ादनि खे चयई वञो वञी करे पंहिंजे बाबे खे चओ त असांजे सां महिरबानी कर हे वञी शागिर्दनि वञी पंहिंजे बाबे खे चयो त बाबा असांजो उस्ताद सां कचहरी न कयई अल्लाह जो कामिल वली खे जलाल आहे न मिला तो तवाजो उस्ताद था शागिर्द मायूस थी विया बाबे त ईअं कॾहिं ॻाल्हायो ई नाहे छा ॻाल्हि उन अल्लाह जे कामिल वली चयो त पुट मां तव्हां बच्चन जे करे उस्ताद सां मिलण वयुसि पर तव्हां जे उस्ताद जे हिन निरण ते लिखियलु हाज़ा शकीयुन ही जहन्नमिया वञो पंहिंजे उस्ताद खे चओ न लॻो तव्हांजे उस्ताद ॾे शागिर्दनि कब्ज़ो उस्ताद ने हली आया उस्ताद असांजो बाबू मसरूफ़ आहे महिरबानी करे हल मदरसे हलूं वरी ॿिए दफ़े तोखे कचहरी कराईंदासीं हलो अबा हलिया अॻिते जो हलिया त अध रस्ते ते जो पहुता त उन शागिर्द वरी नंढड़ा हुया उन्हनि को ॻाल्हि रखिजी न पई सघे उस्ताद जेकॾहिं नाराज़ न थिए त असां हिकिड़ी तोखे ॻाल्हि कयूं पुट चओ कहिड़ी ॻाल्हि आहे उस्ताद नाराज़ न थी न बा नाराज़ न थियो ॻाल्हि कयूं ओ ये फकीर जान ने परते ठरी वया अल्लाह थक जी न पिया डाडा दे दे नंढड़ा होया मासूम होया उन्हनि खे त वेचारनि खे लफ़े उस्ताद जी कहिड़ी ख़बर उस्ताद खे चयो उस्ताद सो ॻाल्हि इहा आहे असां पंहिंजे बाबे ॾे वियासीं त बाबू वेठो हो तो ते चिड़ियो उन मूंखे चयो त मां तव्हांजे उस्ताद जे निरण ते लिखियल आहे त हाज़ा शकीन इहो जहन्नमी आहे उस्ताद वॾो दाना ऐं अकुलमंद हो कंधो खणी हेठि कई अखियुनि में ॻोढ़ा वही आया शागिर्दनि खे विहारे के चई त तव्हां अल्लाह जे कामिल वलीअ जा शहज़ादा हो हे दिस्तार मेड़ अथव तव्हां पंहिंजे बाबे ॾे अॼु मूंसां मेड़ थी हलो तव्हांजो बाबो जेकॾहिं मूं जे निरण ते पढ़ी सघे थो त इहो बदबख्त आहे जहन्नमी आहे हे दिस्तार मेड़ अथव तव्हां पंहिंजे बाबे खे चओ इहो मिटराए हिते जन्नती लिखराए हथ मथे करे बाबे के चो तवजाए और लुंडा फकीर मुस्तफा दाश्ता दस्तगीर का मुरीद उन अल्लाह जो कामिल वली जी पाजे आस्थाने ते बैठो हे उस्ताद शागिर्दन के वठी अची साईं जे हुजूर में पेश थियो शागिर्दन के मोकले घर ले वजो आया उन्हनि दिस्तारू लाहे पंहिंजे बाबे जे पेरनि ते रखी त बाबा अॼु असां तुंहिंजा बच्चा उस्ताद जे तरफ़ खां मेड़ थी आया हिते हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो कॾहिं कॾहिं तव्हां असांजो बि कमु न थींदो आहे नी पोइ तव्हां असां बि इहे लफ़्ज़ चवंदा आहियूं मुस्तफ़ा पंहिंजे बच्चनि जो वास्तो अथई इहे मेड़ अथई असांखे माफ़ी ॾे अलाह जी
ज़ात जो कसम त तो असांजा कम थी वेंदा। थोरो वॾे आवाज़ कोन चवंदा त दस्तगीर जो वास्तो अथनि मुर्शिद मोहम्मद आशिक़ अली शाह जीलानीअ जो वास्तो चवंदा हो जॾहिं तो असांजो अकुल कमु छॾे वेंदो आहे त उतो वरी पोइ रड़ियूं करे अल्लाह जे प्यारनि खे सॾु कंदा पोइ अकुल कमु न कंदो आहे उते दुआ कमु कंदी आहे। उहे शागिर्द विया वञी उस्ताद खे जे तरफ़ खां महिर थी अर्ज़ कयो त बाबा उस्ताद मोकिलियो आहे त अवां वञी पंहिंजे बाबे खे चओ महिरबानी करे जेको इहो मुंहिंजे मिरर ते लिखियलु आहे त इहो बदबख़्त आहे इहो शकी आहे शादबी आहे इहो मिट आहे हिते जन्नती लिखियलु आहे। सॼी जमायत ने मोदे ॾियारियो उन अल्लाह जे कामिल वली इमाम रब्बानी सरकार मथे ॾियारो। न पुत्र इहो असांजो कमु न थींदो बाबा छो ओ होॾे रब पाक लोहे महफूज़ में तक़दीर लिखी छॾी आहे। बचड़ा पेरनि ते किरी पिया त असांजो उस्ताद आहे उनखे न ॾिस असां बचनि खे बस ये लफ्ज़ चवण अल्लाह जे कामिल वलीअ फरमायो हिकिड़ो ज़रियो आहे मां इमाम रब्बानी सरकार मुराक़बो करे इहा मुबर्रिम तक़दीर आहे इहो महबूब सुभानी कुतुब रब्बानी सैयदना मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी का सवा कोई भी मिटाए न सकदो माता बचन के करे दस्तगीर के दरबार में इहो अर्ज़ तो कया इहो मिटाए करे इते जन्नती लिखियल आया हथ मथे करे सुभान अल्लाह थोरो वॾे आवाज़ सां कलाक थी वियो